नाज़रीन वाक़िआ खां कंदासीं। हैदराबाद में वासा जो वर्कशॉप मुलाज़िम ड्यूटी दौरान चक्कर अचण सबबि बेहोश थी वियो, जेको काफ़ी देर ताईं फ़र्श ते पियल रहियो। हैदराबाद में वासा जो वर्कशॉप मुलाज़िम ड्यूटी दौरान चक्कर अचण सबबि बेहोश थी वियो, जेको काफ़ी देर ताईं फ़र्श ते पियल रहियो। तफ़सील मालूम कयूं था हैदराबाद मां सलीम बल्ला टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। सलीम बल्ला, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, एक आम पाकवाद अंधेर नगरी चरबट राजा एक तरफ जो है वासा में कॉन्ट्रैक्ट मुलाजिम रखी उन्हनि खे माहवार रेगुलर लखें रुपया पगार ॾिनी पई वञे, पर वर्क चार्ज जेके मुलाज़िमनि जिन पगारूं 12 खां 15,000 उन्हनि खे 15 महीननि ताईं पगारूं फराहम न कयूं पई वञनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पगारूं न मिलण जे करे जेको आहे माण्हू स्ट्रेस में अचनि था। 50 वरनि जो अकील अहमद आहे, जेको पटियाले जे तौर ते वर्क चार्ज मुलाज़िम तौर कमु करे थो। ही जेको आहे जेको सिल्क सेंटर आहे हुन चौथे फ्लोर ते थांव धोई रहियो हुयो त ओचितो हिनखे दिलि में तकलीफ़ थी, चक्कर आया, हुन खां पोइ फर्श ते किरी पियो। काफ़ी देरि ताईं जेको आहे उते पियल रहियो। हुन खां पोइ हुन मुलाज़िमनि जेको आहे हुनखे अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिते हुनखे तिबी इमदाद फराहम कई पई वञे। जी सलीम बल्ला जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।